तंगवाणी लॻ डेरा सर्किल पुलिस थाणे जी हद में सोकड़ स्टाफ वटि पुलिस ऐं हथियारबंदनि जो मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले में फायरिंग दौरान पुलिस हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। वधीक तफ़सीलुनि लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे तंगवाणी जो रिपोर्टर मोहम्मद अली ॾाहाणी। जी मोहम्मद अली ॾाहाणी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे तफ़सील को आगाह कंदो हलां त तंगवाणी डेरा सर्किल पुलिस थाणे जे हद में SHO मीरस निशानी ऐं उन जी टीम कार्रवाई कंदे सोकड़ स्टाफ इंडस हाईवे ते फुर जे इरादे सां बीठल हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस हिकु ॾोहारी खे TT पिस्टल समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जो दावा कयो आहे। ज़ख़्मी हथियारबंद जो सुञाणप सनाउल्ला उर्फ़ सनू तौरु थियो आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त पुलिस जो चवणो हो त सनाउल्ला उर्फ़ सनू मुख़्तलिफ़ केसनि में पिणु घुरिबल हो। जी मोहम्मद अली, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी महिरबानी। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।